छो भला? घर कोन आहे? ॻाल्हि अहिड़ी हुई, घर करण जहिड़ी कान हुई। चल वे तूं आराम सां वे, का ख़ासि ख़बर मिली आहे? पढ़। वैसे कामिल खान तुंहिंजो पुटु असांजे कब्ज़े में आहे, पर असां हुनखे ॾोकण लाइ कोन खयो आहे। जेके माण्हू पैसनि जी लालच में पराया बचा खणनि था, उन्हनि जा पंहिंजा बचा फायर ऐं मिट माइट खजी वञनि त संदन कहिड़ी हालत थींदी। हिन ॻाल्हि जी ख़बर हाणे अव्हांखे पई हूंदी। अॻिते पढ़। मास्तर इब्राहिम ऐं रहीमा खे अव्हां मारायो, पर असीं बदिले में असलम खे मारण नथा चाहियूं। जेकॾहिं तूं ऐं वॾेरो जाफ़र अली थाणे ते वञी पंहिंजनि समूरनि ॾोहनि जा क़बूलदार थियो त पोइ असीं असलम खे छॾे ॾींदासीं। ॿी हालत में असलम जी हयातीअ तां आसरो पले छॾिजो। ख़त ते नालो त कंहिंजो लिखियलु कोन्हे। जाफ़र अली छा सलाह आहे? दिमाग़ ख़राब थी वियो आहे हुननि जो। हुननि जे चवण ते ॾोह क़बूल करे असीं वञी फाईअ ते चढ़ूं ऐं असलम खे भली नुक़सान पहुचे। ऐं इहो कोन थो चवां भाउ कामिल, कतई तरह आउं सम्झां थो, सभु सम्झां थो भाउ जाफ़र अली। हू तोखे रुॻो पंहिंजो माइट न, पंहिंजो यार करे सम्झो। भाउ कामिल, ऐं छा करियां? जिते बाहि ॿरे उहा जाइ जले। पराए आंद्रे जो ॿियो कंहिंखे कहिड़ो सही कंदो मुंहिंजा भाउ? तुंहिंजी मर्ज़ी आहे त हरू भरो क़बूलदार थिया, हुननि जा खून पंहिंजो पाण ते खणा। रहीमा इब्राहिम खे मूं त कोन मारायो हुयो। तॾहिं मूं मारायो हो? भुलियल आहीं भाउ जाफ़र अली, भुलियल आहीं। ये सभु कम तुंहिंजे करे थिया आहिनि। मुंहिंजे करे? ॿियो त नहीं। मूंखे पंहिंजे पुट खां वधीक ॿियो केरु कोन्हे, केरु बि कोन्हे भाउ जाफ़र अली। तूं हली न हली तुंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी आउं थाणे ते वञी क़बूलदार थियां थो। तुंहिंजी मर्ज़ी आहे। हड़बड़ो तोखे फाईअ चवणो आहे त आउं छा करियां? फाईअ ते आउं अकेलो कोन चढ़ंदुसि, मूंसां गॾु तूं बि हूंदे जाफ़र अली। कामिल, परेशानीअ में माण्हू जो दिमाग़ सही कमु न आहे कंदो। तूं आराम सां वेही सोच। हा, मुंहिंजो दिमाग़ सची बि हाणे कमु कोन थो करे भाउ जाफ़र अली। आउं तोखे ॿुधाए थो छॾियां भाउ, अनवर जी बि ख़बर कान पई न। मूंखे त पुलिस जा हाल अॻे ई सुझा पिए। थाणे में फोन ते हिकु इतलाउ आयो आहे। छा जो इतलाउ? शागिर्दनि जे झिड़े में निसार खे गोली लॻी आहे। हाँ? आहे त ख़ैर सां न? हा, बचाव थियो आहे। चवनि था गोली चेल में लॻी अथसि। आहे किथे सुविधा साहब? सिविल अस्पताल में दाख़िल आहे, पर डॉक्टरनि जो चवण त हिनखे हिकदमि कराची खणायो वञो। मुंहिंजे लाइ हुकुम? महिरबानी सुविधा साहब। खुदा हाफ़िज़, खुदा हाफ़िज़। ख़राब थी तो भाउ जाफ़र अली, अदीअ सां ॻाल्हि न कजांइ, हू अॻे ई परेशान आहे। डॉक्टर साहब, का उम्मीद, को आसरो आहे? आई एम सॉरी, मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो हो त गोली करंट के वारे हॾी में लॻी आहे, इन करे मग़ज़ी डोरी टुटी वई आहे। इन करे दिमाग़ जो हेठें धड़ ते कंट्रोल बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे।
मरीज़ खे जेकॾहिं इन हालत में कंहिं ब्लेड सां चहक ॾींदो तॾहिं बि को अहसासु कोन थींदो। डॉक्टर साहब त छा छोकिरो सॼी उमिरि जे लाइ मासूर थी वियो? हा, डॉक्टर साहब ॿाहिरि मुल्क में जेकॾहिं इलाज हुजे त मोकिलियोसि। न, मग़ज़ी डोरी तमामु नाज़ुक हूंदी आहे ऐं इन खे गॾणु फ़िलहालु मुमकिन कोन्हे। मुंहिंजी सलाह आहे त हिन खे ॻोठु खणाए वञो। हिते रहण मां को फ़ाइदो कोन्हे। अलाह बहितर कंदो। अम्मा तूं ग़लती छो थी करी? ऐं ठीकु थी हूंदी? हाँ बा, छो न, अलाह कंदो। बाबा ऐं लेटी लेटी ॾाढो बेज़ार थी पियो आहियां। न पुटु न, मूं तुंहिंजे लाइ व्हीलचेयर घुराई आहे बाबा। उहा छा थींदी आहे? अम्मा मरीज़नि जी कुर्सी कान थींदी आहे हितन वारी। ऐं हुन ते चढ़ी पियो सॼे घर में अकेलो घुमंदसि। अम्मा, अम्मा तू रोईंदी त मुंहिंजी दिलि फाटी पवंदी। पाण संभाल आशी। तूं ईअं कंदीअ त ॿारनि जो छा हाल थींदो? ऐं छा करियां, पाण खे घणो ई रोकियां थी, पर केॾी केॾी महिल चाचा रमज़ान कोन्हे छा? परायो ॿार खणी ख़ुशि थी वई। जॾहिं तुंहिंजो भाइटो खजाणो हो तॾहिं तुंहिंजो कहिड़ो हाल थियो हो? सॼे घर में मातम हो। हाणे इहो ज़ुल्म तो पाण कयो आहे, तूं बि उन्हनि जहिड़ो थी वई। न मिठा, मूं ईअं कॾहिं बि थियणु न थे चाहियो। मूं पंहिंजो पाण सां वॾी वेड़ कई आहे। रातियुनि जूं रातियूं हथड़ी गुज़ारियूं आहिनि। मूंखे ॿियो को बि रस्तो कोन मिलियो। तूं अखियूं पूरे हिन रस्ते ते निकिरी वई। मूंखां त पुछी हा, पर तो मूंखे हिन लाइक़ु सम्झो ई कोन हूंदो। न मिठा, ईअं न आहे। टुकरनि में विराइजी वियो आहियां। मूंसां जेकी कुझु थियो आहे उन खां पोइ आउं एतिरो परे हलियो वियो आहियां जो वापसी जो को रस्तो कोन्हे मूं लाइ। चाचो रमज़ान आयो मूं वटि। मूं हुनखे पहिरियों भेरो एतिरो ॾिनल ऐं हीसियल ॾिठो। मूंखे त कोन ॿुधाई। तोखे ॿुधाए छा करियां? वो तुंहिंजे करे ॾाढो परेशान हो। ॻोठ में दुश्मनी एतिरी त वधी वई आहे जो हाणे हिन ॻोठ में रहणु ठीकु कोन्हे। तोखे ख़बर आहे बाबा छा थो चए? हा, वो हाणे केतिरो तुंहिंजो ॿारु खणंदो। पोइ तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? ऐं ईअं करियां जीअं बाबा थो चए। हाँ मिठा, इहो तूं थो चई। तो चयो खणी छा बि थिए, ॿिए हंधि न आउं शादी कंदसि ऐं न तुंहिंजी थियणु ॾींदसि। हाणे तूं पाण हथनि सां
मूंखे ओड़ा में पियो धिकी। छा लाइ? मिठा मिठा तूं समझी छो नथी? तूं हिकिड़े ॾींहुं ॿुधंदीअ त आउं कंहिं गोलीअ जो खाज बणिजी वियुसि या वरी सॼी उमिरि जेल में हूंदुसि। तूं केतिरो इंतज़ारु कंदी मुंहिंजो? जेसिताईं जीअरी हूंदसि। मिठा 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 चरी नथी। छो थी पंहिंजो पाण खे बर्बाद करी? हरूभरू मुंहिंजे करे पंहिंजी हयाती ख़राब न कर मिठा। हुन ॾेखार मूंखे पंहिंजी हमदर्दी। ऐं तोखां पिना कान थी। हुन खां मूं तो अॻियां पंहिंजो पलान पखेड़ियो आहे। मिठा तूं त हिकु वारी मूंखे मुंझाए विधो आहे। तूं परेशान न थी। असीं ॻोठी छॾे था वञूं। हिन खां वधीक मूंखे न चइजि जेकी मुंहिंजे वस में न हुजे। मिठा हेॾे मूं ॾिना तोॾा ॾिसंदी हुअसि त पोइ रोई पवंदी हुअसि ऐं दिलि पकी करे हिन ॻोठ मां निकिरी वेंदी हुअसि। रोईंदसि कान। बसि तूं हाणे वञ। ॿी का शइ त कोन रहिजी वई अम्मा? न बाबा, सामान गाॾी में रखी वियो। हा अम्मा, बसि हाणे हलूं। हा बाबा। कहिड़ी ख़बर हुई अम्मा त हिकिड़े ॾींहुं पंहिंजो घर में छॾी पवंदो? बाबा, पाण सदाईं लाइ त कोन पिया वञूं। ज़ालिमनि जे ज़ुल्म खां पंहिंजो घर ऐं ॻोठ छॾे पिया हलूं। पर तूं ॾिसजांइ, पाण हिकिड़े ॾींहुं वरी मोटी ईंदासीं। तोखे एतिरी पक आहे? हा, हिते असांजा आबाई ॾाढा फुरियल आहिनि। असीं रुगो ख़ाली घर छॾे कोन पिया वञूं, पंहिंजे नबनि ऐं ॾाॾनि खे बि छॾे पिया हलूं। असांखे उन वक़्तु मोटी अचिणो आहे। हलूं बाबा। हलो। अब्दुल्ला खान ऐसा नंढे अमाए त ॾाढा के पका आहिनि। ॾोकड़ करण ते दिलि ई कान थी चइनि। बादशाह ये पैसा कंहिं घुरिया आहिनि। असां ही कमु ॾोकड़नि लाइ कोन कयो आहे। बाक़ी खणण मां फ़ाइदो? हिनजे धीउ ऐं उफड़ ते के लेखा आहिनि, उहे चुप्ता कराए। लेखा आहिनि त अमां जा, मुंहिंजो उन्हनि सां कहिड़ो वास्तो? न बि न मस्तान वञी यार, तूं त असांजी ॼारी में वियो आहीं। ये अॼु पोइ वरी कहिड़ियूं ख़बरूं पियो करीं? आई रोज़ीअ खे टारण पाण सिखे ई कोन आहियूं। हिते सॼी रांदि ॾोकड़नि जी आहे। मूंखे पंहिंजो हिसाबु ॾियो, पोइ अव्हां जी मर्ज़ी। यार हाणे ॻाल्हि ॿुधी छॾ। ॾोकड़ असीं न को वठंदासीं न कोई ॾींदासीं। त पोइ ही बि घर कोन थो मोटे। इहो आउं बि ॿुधाए थो छॾियां। ॻाल्हि ॿुध, वॾी रोकनि वारे हिते अॼु अचण वारो आहे। ये इन ॻाल्हि जो फ़ैसिलो हू पाण कंदो। पता न पए।
पाण में जेकी वणेव फ़ैसिलो कयो। मूंखे खपनि ॾोकड़। हा साईं, वॾेरे कामिल खान ॾे जेका चिठी लिखी हुई थी उन जो को असर थियो या न? अञा ताईं हुनजी का ख़बर ई कान्हे। पर साईं आउं नथो भाई त जाफ़र अली खान ऐं कामिल खान वञी थाने ते ॾो फासींदा। चङा ई त इन में अथनि। पर जी इहा ॻाल्हि नथा मञनि त पोइ साईं? पोइ मूंखे ईअं ई करिणो पवंदो जेको हेसि ताईं मूं नथे करणु चाहियो। पर साईं न असल में जो छा कयूं? ॾिसूं था, न त पोइ खणी छॾे ॾींदासींसि। असल में असांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हा साईं, हू असांजो जहिड़ो आहे जाफ़र अली खान ऐं कामिल खान सां। हिकु तू बोलू थींदो ख़बर पवनि। असलम खे खणण जो मक़सदु ई इहो हो अब्दुल्ला त हू चालाकियूं छॾे निकिरी निर्वार थियनि। ॾिसजांइ, ट्रक ऐं शीशे वांगुरु टुटी पवंदा, या त पोइ संतरो ॿधी मैदान ते ईंदा। बसि वॾेरा, पोइ देरि छाजी आहे? हिन पार या हुन पार, पाण त हयाती त आसरो पले वेठा आहियूं। मुंहिंजे लाइ त को रोइण वारो बि कोन्हे। साईं, हू ॿी ॻाल्हि त नबन खे छा चऊं? हू त पैसनि खां सवाइ ॿी का ॻाल्हि ई नथो करे। पर पाण हुजे हा त आऊं ॻाल्हायां सां, ॿियो केॾां आहे? अलाइजे साईं, चए पे त दोस्तनि वटि चकर हणी थो अचां। हा त पोइ ठीकु आहे, 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी आऊं ईंदुसि, पोइ पाण ई ॻाल्हाईंदोसांसि। ठीकु आहे साईं। चङो, आऊं हाणे हलां थो, वरी ईंदो रहंदुसि।